नाज़रीन मीरपुर बठورو खां अकबर बकैरो की रिपोर्ट मूजिब मच में हज़ारा कबीला के 11 माण्हुनि जे क़त्ल ख़िलाफ़ शिया उलमा क़ाउंसिल ऐं मजलस वहदत मुस्लमين जे अॻवाननि मौलवी ज़ाहिद हुसैन ज़ाहिदी, डॉक्टर महबूब ख्वाजा, अरफान ख्वाजा, कादर बख्शी जौहर, अली ख्वाजा की अॻवानी में सवाई कारकुननि ऐं शहरीन बठورو माइन स्टाफ के धरणो हणी हैदराबाद सजावल नेशनल हाईवे बंद करे छॾियो। रोड बंद थियण सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां सवाई गाॾियूं बीही वयूं। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मुल्क में हथ वठी शिया फ़ुरक़े जो क़त्लेआम करे शियनि खे हिरासत कयो पियो वञे। इन्हनि वाक़िअनि खां मुल्क अंदरि अमन ईमान जी सूरताल बदतर थीणी आहे। हज़ारा कबीलो अमन पसंद कबीलो आहे, उनखे मुसलसल निशानो बणायो पियो वञे, पर अफ़सोस कातिल हमेशह फरार थी वञनि था। इलाइक़ो आलमी साज़िश आहे। एॾे वॾे सानी खां पोइ बि मुल्क जो वज़ीर अज़म मुज़ाहिरीन वटि नाहे पहुतो। उन्हनि ऐलान कंदे चयो त जेसिताईं कोयटा जो धरणो जारी रहंदो तेसिताईं असां पंहिंजो मुज़ाहिरो जारी रखंदासीं। हर ख़बर अव्हां जी पहुच ताईं ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।